नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीनो नाज़रीन, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अवां ॾिठो त तव्हांजे आॾो अॼोकी हिन महफ़िल में हाफ़िज़ साहब खे क़ुरान मजीद जे पूरे करण जे ख़ुशी में दस्तारे फ़ज़ीलत कराई वई आहे। ही जलसो ॿिन मक़सदनि जे लाइ आहे, ईसाले सवाब ऐं इल्म जी ऐं क़ुरान करीम जी फ़ज़ीलत जे लाइ। मुखां अॻु में असांजे मोहतरम हज़रत मौलाना साईं मोहम्मद अमीन साहब जन तव्हां खे इल्म जी फ़ज़ीलत ते तमामु सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। ही फ़क़ीर भी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे। चंद गुज़ारिशूं करे तव्हां खां दुआ पिनंदासूं। अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं हिन महफ़िल खे रब करीम पंहिंजे हुज़ूर में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। जंहिं मक़सद जे वास्ते ही प्रोग्राम मुनाक़िद थियो आहे, उन मरहूम जे रूह खे बि अल्लाह ताला जल जलालु अमन वालहू ख़ुशी नसीब फरमाए ऐं तव्हां ऐं असां हिन महफ़िल मां फ़ाइदो हासिल कयूं, जो शौक़ पैदा थिए त असीं भी पंहिंजी औलाद खे क़ुरान मजीद जी तालीम ॾियाराए हिन दुनिया ऐं आख़िरत खे संवारियूं। मूं जेका तव्हांजे आॾो आयत करीमा तिलावत कई उन जो तर्जुमो ऐं कुछ मुख़्तसर ॻाल्हियूं ॿुधाए अर्ज़ कंदुसि। दुआ फरमायो अल्लाह ताला तव्हांजी ऐं तव्हांजे सदके मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल फरमाए। तव्हां सभिनी खे मुंहिंजी अपील आहे त तर्जुमे ॿुधण खां अॻु में मूंसां गॾिजी सभई बुलंद आवाज़ सां पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुजुर्गो, तव्हां सभिनी खे ख़बर आहे नई ॻाल्हि आउं तव्हां खे कोन थो ॿुधायां, आवां जूं आलमनि खां ॿुधलूं आहिनि, तव्हांजो सिर्फ़ तवज्जो हेॾे करायां थो। असांजो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो उहो महबूब नबी आ
जंहिंखे अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू सभिनी नबियनि जो सरताज बनायो आहे। ऐं मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो मक़ाम ऐं मर्तबो आहे जो अल्लाह जा प्यारा पैगंबर जेके ज़ाहिरी तरह मुंहिंजे हबीब करीम खां अॻु में गुज़रिया उहे भी मुझे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम जो आसमानी किताबन में शान ॾिसी उन जे उम्मत जो मान ऐं मर्तबो ॾिसी सभई दुआऊं घुरंदा हा ऐं अर्ज़ कंदा हा या इलाहल आलमीन असांखे आका इनामदार प्यारे हबीब आखिरी नबीअ जो उम्मती बणाए। हालांकि हू नबी हा, साहिब किताब हा, साहिब रिसालत ऐं नबूवत हा, साहिब शरीयत हा जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम, पर इन जे बावजूद भी सरकार जे शान खे ॾिसी हुजूर जे उम्मत जे मान खे ॾिसी अर्ज़ कयाऊं या अल्लाह असांखे हुजूर करीम जो उम्मती बणा। रब्बुल आलमीन फरमायो ऐ मुंहिंजा प्यारा नबीओ क़यामत में सारो जहान अवां नबियन समेत सब रसूलुल्लाह जे उम्मत में हूंदा, पर हिन दुनिया में इहा नेमत तव्हां खे कान मिलंदी, इहा नेमत रसूलुल्लाह जे उम्मत खे मिलंदी। उहा तव्हां ई असांखे नसीब थी जो असां हिन ज़ाहिरी दुनिया में रसूलुल्लाह जा उम्मती थियासूं। हाणे इन्ही मां अंदाज़ो लगायो त असांजे महबूब जो शान केॾो वॾो आहे। पर अवां खे इहो बि ख़बर आहे त जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल नूर ते जेके गारे हिरा या जबल हिरा बि चइबो आहे उन्हीअ में पाण वेही ज़ाहिरी नबूअत जे ऐलान खां अॻु में काफ़ी टाइम खुदा जी इबादत खिलवत में करण लगा। अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने सब खां पहिरीं वही जेका नाज़िल फरमाई मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सभिनी खे ख़बर आहे अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो वरी चओ मुंहिंजे हबीब खे इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। हालांकि ते तफ़सील आहे, मां उन तफ़सील खे फिलहाल छॾियां थो, नमाज जो बि टाइम थिए पियो, काफ़ी टाइम खां तव्हां वेठा हो, मतलब जी ॻाल्हि कयां। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जिब्रील खे चओ वञी मुंहिंजे हबीब खे चओ इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब अवां पढ़ो पंहिंजे रब करीम जे नाले मुबारक सां ओ अल्लाह पाक जंहिं अल्लाह पाक ख़लक़ियो आहे। छा खे ख़लक़ियो आहे? जहान ख़लक़ई, तव्हां खे ख़लक़ई, नबी ख़लक़ई, आसमान ख़लक़ई, इंसान खे ख़लक़ई, पूरी कायनात जो रब करीम ख़ालिक़ आहे। उन ख़ालिक़ रब करीम जे नाले सां पढ़। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आलिमन लिखियो आहे, बुज़ुर्गन लिखियो आहे, इन मां अंदाज़ो लगायो त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेॾे वॾे शान वारो नबी आहे, हेॾी वॾी फज़ीलत ऐं इज़्ज़त जो मालिक आहे, पर अल्लाह पाक जेका पहिरीं वही दुनिया ते मोकिले थो सा पढ़ण जी वही मोकिले थो ऐं पंहिंजे हबीब खे पढ़ण जी तलकीन फरमाए थो। इन मां तव्हां अंदाज़ो फरमायो त इल्म जो अल्लाह पाक वटि केॾो वॾो मक़ाम आहे। अल्लाह ताला बेअद फरमायो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। ओ रब रहमाना अर्रहमान, ओ रब रहमान अल्लमल कुरान जंहिं कुरान सेखारियो
खलकल इंसान जे कामिल इंसान के बनायो अल्लमहुल बयान ऐं रब करीम उनके बयान सेखारियो। आलमन तफसीरन इए भी लिखियो आ अल्लमहुल बयान जी माना त अल्लाह पाक पंहिंजे हबीब पाक के माकान वमा यकून जो कुछ थियो आ ऐं क़यामत ताईं जो कुछ थींदो उन सब जो बयान मुझे हबीब करीम के अल्लाह पाक पढ़ाए छॾियो। रुगो न तो अलहमद खां वन्नास ताईं कुरान पाक पढ़ाई। इहो अल्हम्दुलिल्लाह कुरान पाक त साईं मौलाना अब्दुल वहीद कुरैशी साहब जे मदरसे में नंढे हाफ़िज़ फैसल के भी पढ़ायो वियो आहे। अलहमद खां वन्नास ताईं नबी साईं भी पढ़ा, असांजा हाफ़िज़ भी पढ़नि था, पर असांखे कुरान जे रुमूज़ जी ख़बर कान्हे का। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरका जो शागिर्द हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा हा जेकॾहिं मां कुरान करीम जे बिस्मिल्लाह शरीफ जे हेठां बे जो जेको नुक्तो आहे उन नुक्ते जा तफ़सीर ऐं तशरीहूं लिखां त एतिरो लिखी सघां थो जो 40 उठ बि खणी कोन सघंदा, मुंहिंजो बयान कोन खुटंदो। अल्लाह से उन्हीं तरफ इशारो फरमायो अल्लमहुल बयान। रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मा कान व मा यकून उलूमुल अव्वलीन वल आखिरीन अव्वल आखिर जा जेके भी इल्म हा उहे सब पढ़ाए छॾिया। ऐं मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह पाक सब खां अव्वल इल्म जी दावत ॾिनी ऐं पाण बि खुद फरमाइनि था बुइस्तु मुअल्लिमन। मां मोहम्मद करीम के अल्लाह पाक पढ़ाईंदड़ बनाए मोकिलियो आ त मां वञी दुनिया के पढ़ाया। अल्लाह जे हबीब करीम जे हिन दुनिया में अचण जो मक़सद ही पढ़णो ऐं पढ़ाइणो। इल्म जो वॾो मक़ाम आ, इल्म जी तमाम वॾी फज़ीलत आ। इल्म जे मुक़ाबले में दुनिया में का बि नेमत कान्हे का। छाजे करे जो अल्लाह पाक सब खां अव्वल मुंहिंजे महबूब करीम के नबूवत अता फरमाई सॼे जहान खां अव्वल, पर उन्हीं नबूवत जे अता करण खां बाद में जेका महबूब के पेरी पेरी नेमत खुदा ताला ॾिनी सा अल्लाह पाक इल्म जी नेमत ॾिनी ऐं पाण हिन दुनिया में आया भी पढ़ाइण आहिनि। कुरान शरीफ जी मशहूर आयत आहे अल्लाह ताला फरमाइंदो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह ताला फरमाओ अल्लाह से एहसान कयो मोमिनन ते जो मोमिनन जे मथां अल्लाह पाक ही एहसान करे। मोमिनन जे जिन्स में पंहिंजो हबीब मोकिलियईं। सभई चओ सुभान अल्लाह। थोरो इते हिकिड़ो मसइलो आहे उन जी ॿुधाइण जी मूंखे ज़रूरत महसूस थिए पई। ॻाल्हि अॻे आहे पर इहा बि तव्हांखे ॿुधायां ॻाल्हि कहिड़ी। अल्लाह से छा फरमायो तो मुंहिंजो मोमिनन ते एहसान आहे। सभई चओ मोमिनन ते ॾाढे कहिड़ो। इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। आप साहब मिन रसूलन मिनहुम रसूलन मिन आप सब की आदा हाफ़िज़ घणा हाणे सब मुंहिंजी पिया। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। वरी चओ मिन ॾाढे ॾाढे चओ। छाजे करे अल्लाह ताला ये फरमायो। अल्लाह ताला फरमाए तो मां रब करीम ओहो आया लौ नशा
लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्दि यखलुफून। मां उहो रब्बुल आलमीन आहियां, मां इएं भी करे सघां थो, मांखे को रोकण वारो कोन्हे। मां रब जी हा ताक़त आ, जेकॾहिं असां खणी चाहियूं, मां रब करीम खणी चाहियां, लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्दि यखलुफून। ऐ इंसानो, मां रब पंहिंजी कुदरत सां तव्हां मंझां मलाइक पैदा करे ज़मीन में खलीफ़ा बणाए मोकिले सघां थो, मूंखे को रोकण वारो कोन्हे। मां क़ाइदे ऐं कानून जो मुहताज कोन आहियां। मुंहिंजी मर्ज़ी बशर मां नूर बणायां, नूर मां बशर बणायां। मां रब करीम जेकॾहिं कंहिं पत्थर मां ॾाची बणायां, मां रब करीम जी ताक़त आहे जेकॾहिं मिटीअ मां आदम पैदा फरमाया। मां रब करीम हो रब करीम आहियां जो हज़रत मूसा जे लठ मजा नाग बणाया, बणाए सघां थो। मां क़ाइदे ऐं कानून जो मुहताज कोन आहियां, पर मां तव्हां ते थोरो कयो जो मुहम्मद करीम तव्हां जे जिन्स में आयो। अव्हां जे नफ़्सन मां आयो, अव्हां जे जिन्सुनि मां आयो। इहो मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे। अल्लाह से चवे मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे जो तव्हां जे जिन्स में मोकिलियुमि। मुला थो चवे थोरो बोरो छाजो आहे ई असां जहिड़ो, थोरो वरी छाजो, असां जहिड़ो त आहे, तॾहिं त असां जे जिन्स में आयो। अल्लाह ताला फरमातो त न, तुंहिंजे जिन्स में आयो, तो जहिड़ो कोन्हे, तुंहिंजे जिन्स में मोकिले तो ते थोरो कयो। लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन, जो त मन चइबो आहे, अल मन मा युगायिरुल गैर, मन उन्ही खे चइबो आहे जेको ॿिए जहिड़ो न हूंदो आहे, ॿिए खां निरालो हूंदो आहे, ॿिए खां मुंहिंजा दोस्त वधीक फज़ीलत ऐं शान में हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए, जेकॾहिं मां हुज़ूर खे कंहिं नूरी जमात में मोकिलिया हा त मुंहिंजो नूरी जमात ते थोरो हुजे हा, ॿी जमात में मोकिलिया हा, ॿी जमात ते थोरो हुजे हा, कंहिं टी जिन्स में मोकिलिया हा, मुंहिंजो अल्लाह जो थोरो उन्ही जिन्स ते हुजे हा। पर ऐं आदम जा बचड़ा, मूं पंहिंजो हबीब तुंहिंजे जिन्स में मोकिले तो ते थोरो कयो आहे। भाग साडा खुलिया राजन रावी जुलिया। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ॿियो त भाग असांजो खुलियो जो असां ॾे आयो, जे ॿिए पासे वञे हा त भाग साडा खुलिया राजन रावी जुलिया। हीर दे नाले हुलिया, मतलब सब कह पाया। तख्त हजारी दा साहब जानब जोगी थी आया। सभई चओ सुभान अल्लाह। खुली खुली गर्मी लहे वा चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा हबीब तुंहिंजी ज़ात तां कुर्बान वञा। आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा। आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा। घोरा था हर घर दा पर मतलब सब कह पाया। तख्त हजारी दा साहब जानब जोगी थी आया। चओ अल्लाह जो थोरो आ। ॾाढो चओ अल्लाह साईं जो छो थोरो आ जो असां में आयो।
असां जो मान मथे थियो, असां जो गाट ऊंचो थियो, इंसान उन्ही हबीब जे करे अशरफुल मखलूक थियो। अशरफ इन्ही जे करे थियासे जो इहो महबूब शरफ वारो असां में आयो। जेकॾहिं असां में न अचे हा असीं अशरफ कोन थियूं हा। इहो तुंहिंजी भुल आहे जो चवीं थो त असां जहिड़ो हो, तो जहिड़ो कोन हो मुंहिंजो महबूब त 1.25 लख नबी जहिड़ो बि कोन हो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन्हीं जे करे अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे जो तव्हां जे जिन्स में आयो आहे। यतलू अलैहिम तव्हां ते अल्लाह पाक जूं आयतूं, उन मोमिननि ते अल्लाह जूं आयतूं तिलावत कंदो। वयुज़क्कीहिम ऐं उन्हनि खे पाक बणाईंदो। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत ऐं मुंहिंजो महबूब करीम जेको तव्हां ॾे आयो आहे सो मोमिननि खे हिकमत ऐं किताब जी पढ़ाईंदो। छा जी पढ़ाईंदो? हिकमत ऐं किताब जी पढ़ाईंदो। माना मुंहिंजे महबूब जे अचण जो मक़सद पढ़ाइण आहे। मुंहिंजो हबीब पढ़ाइण आयो। कुर्बान वञा उन हबीब करीम तां। मुंहिंजे महबूब करीम उहे हिकमतूं उहे इल्म पंहिंजे सहाबा किराम खे पढ़ाया जो मुंहिंजे हबीब करीम पाण ख़ुदि फरमायो असहाबी कन्नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। मुंहिंजा सहाबी हिदायत जे आसमान जा सितारा आहिनि। अवां कहिड़े बि असहाबी नंढो चाहे वॾो कंहिंजे बि पुठियां लॻी पवंदो त हिदायत वारा थींदो। इन जे करे जो मां मुहम्मद करीम उनखे उहो इल्म पढ़ायो आहे जो क़यामत ताईं आलिम हाफ़िज़ कारी मुत्तक़ी परहेज़गार इल्म जा साहिब मुंहिंजे महबूब करीम जा त मुहताज आहिनि पर मुस्तफ़ा करीम जे सहाबन जे तशरीहुनि जा मोहताज आहिनि। ये असां वटि जेको इल्म आयो आहे महबूब करीम खे अल्लाह ॾिनो। अल्लाह पाक पंहिंजे सहाबन खे ॾिनो। सहाबन जे ज़रिए तो असां वटि पहुतो आहे। क़यामत ताईं वॾा वॾा आलिम पैदा थींदा रहंदा। इहो फैज़ क़यामत ताईं जारी रहंदो इंशाअल्लाह ताला जारी आहे। उन्ही महबूब पाक जे सदके ऐं महबूब जे ग़ुलामनि जे सदके आहे। हिन काइनात में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इल्म खां वधीक ॿी का नेमत आहे ई कान का। इल्म वारो माण्हू मुझे महबूब करीम जो नाइब आहे। सभई चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। पूरो हदीस जो ज़ख़ीरो पढ़ो। किथे बि नबी से कोन फरमायो त पीर मुंहिंजा वारस आहिनि। को बि पीर कंहिं बि पीर जे लाइ नबी कोन चयो आहे त पीर मुंहिंजो वारस आहे। मदीने वारे मीर फरमायो त आलिम मुंहिंजा वारस। सुभान अल्लाह त चओ। हेॾे निहारियो दादू वारा, हेॾे निहारियो, हेॾे निहारियो। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे? पीरान पीर खां वॾो को पीर आहे? पीरान पीर खां वॾो पीर आहे को? हा करे या न करे? चो न, वॾो पीर आहे। एॾो पीर आहे जो पीरन जो बि पीर आहे। ॿिया त को फलाणी जमात जो पीर आहे, फलाणी जमात जो पीर आहे, फलाणी जमात जो पीर आहे, फलाणी जमात जो पीर आहे। असांजे लाइ सभु नूर। पर मुंहिंजा दोस्त अब्दुल कादिर जीलानी पीरन जो भी पीर आहे। बस पोइ पीर थी वेही रहे हा। पर पाण फरमाए थो न दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतुबन वनिलतुल फज़ल मिन मौला ताली। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो, मां आहियां पीर, आले रसूल आहियां, आले नबी आहियां। हज़रत पीरान पीर फरमाए थो मां हज़रत इमाम हसन जी औलाद आहियां। अली मुंहिंजो बाबो आहे, ख़ातून मुंहिंजी अम्मड़ा। पीर त वॾो आहियां
पर सभन ॻाल्हि जे बावजूद मां पीर पंहिंजी जगह ते, पर मूंखे अल्लाह पाक इल्म नसीब कयो। इल्म पढ़ी 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 उन इल्म पढ़ण जे करे अल्लाह मूंखे कुतुब बणायो। छा बणायो आहे? ज़ोर सां चओ, ज़ोर सां छो था चओ? छाजे करे? पीरी जे करे न, इल्म जे करे। दरस्तुल इल्म, मूं इल्म पढ़ियो। उन्हीं इल्म पढ़ण खां पोइ हत्ता सिर्त कुतुबन, तां त उन्हीं इल्म पढ़ण जे करे अल्लाह ताला मूंखे कुतुब बणाए छॾियो आहे। ऐं अल्लाह पाक मूंखे तमामु वॾी फज़ीलत अता कई आहे, ऐं उहा फज़ीलत मूं पंहिंजे रब्बुल आलमीन खां हासिल कई आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, मां तोखे ॿुधाए छॾियां, इल्म जहिड़ी, इन इल्म जहिड़ी दुनिया में भी का नेमत ही कान्हे का। इन इल्म जो कदुर कयो। मां वरी भी तव्हांखे चवां थो, रसूलुल्लाह इहे कोन चयो आहे त पीर मुंहिंजा वारस आहिनि। नबी करीम फरमायो आहे आलिम मुंहिंजा वारस आहिनि। मां इन इहा माना न कढजो त मुफ्ती पीरनि जो मुखालिफ़ आहे। न न न, बताया वारी माना माण्हू पंहिंजूं बि कढंदा आहिनि त मुफ्ती साहब पीरनि जी मुखालफ़त कई। न बाबा, मां बि पीर वारो आहियां, तव्हां बि पीर वारो आहियो। मल्ला शेख लहू फशैखुहु शैतान, तसव्वुफ़ जो मक़ूलो आहे, जंहिंजो पीर कोन्हे तंहिंजो पीर शैतान आहे। असां तव्हां सभु पीर वारा आहियूं, चओ सुभान अल्लाह। लेकिन ख़ुदा पाक जो कसम आहे, पीर पंहिंजी जगह ते आहे। इल्म जो वॾो मक़ाम, इल्म जी तमाम वॾी हद आहे। हाणे कुतुब त ॿुधी, पर कुतुब चइबो छा खे आहे? आओ तोखे ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुतुब अरबी जो लफ्ज़ा, अरबी बोली जो लफ्ज़ा, पंहिंजे सिंधी ज़ुबान में उन्हीअ जी माना आहे जंड्र जो कीर। छा बाबा? जंड्र जो कीर। जंड्र जो, वो जंड्र जो को अटे वारो। छा जो कीर बाबा? ॾिठो अथव? पोड़नि ॾिठो आहे? नौजवान खे ख़बर ई कान्हे। बपुड़ थींदा आहिनि, हेठां बि पत्थर, मथां बि पत्थर। हेठो पत्थर बीठो हूंदो आहे, उन्ही में हिकिड़ी लोह जी किली हूंदी आहे। मथे वरी ॿियो पुड़ हूंदो आहे, उन्ही में मकड़ी हूंदी आहे काठ जी, उन्ही में सोराख हूंदो आहे। उहा किली उन्ही सोराख मकड़ी मां मथे टपाइबी आहे। पोइ उन्ही मथे पुड़ खे फेराइबो आहे। पोइ जॾहिं फेराइबो आहे, पोइ उन्ही ॻारे में अन्न विझबो आहे। पोइ अन्न ॻरंदो वेंदो आहे, अटो ठहंदो वेंदो आहे। उहा किली जेका आहे, किली उन्ही जो कमु आहे त ॿई पुड़ पंहिंजे दायरे में हलाए, हेॾे होॾे न छॾे। जे किली न हूंदी त कमल पुड़ हेॾे किरंदो, कमल हेॾे किरंदो, कमल हेॾे किरंदो। पर उन किलीअ जो कमाल आहे त हेठे पुड़ खे ऐं मथे पुड़ खे बिल्कुलु बराबरि रखंदी आहे। ऐं जंड पियो पंहिंजे महवर में फिरंदो आहे, पंहिंजे दायरे में फिरंदो आहे, अन्न पीसंदो वेंदो आहे। अब्दुल लतीफ फरमाए थो, जंड पीसंदे ॾिसो केॾो की सुकणनि के पीस जी पायमाल था के ॻारे मंझ गरनि, पर लहर न लोॾो तन जेके क़ाइम हूंदा कीर सां। मुंहिंजा दोस्तो जमल अन्न पीबो आहे, ॻारे में अन्न विझबो आहे, दाणा समूरे जा समूरा अटो थी वेंदा आहिनि। पर उहे दाणा जेके कीर जे पाड़ में हूंदा आहिनि, कुतुब जे पाड़ में हूंदा आहिनि, उनखे ॻारो कोन ॻारींदो आहे, उहे सलामत हूंदा आहिनि। अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, इल्म जे ज़रिए मां बि कुतुब आहियां। अल्लाह मूंखे कुतुब बनायो आहे।
हिकड़ो पुड़ अथव ज़मीन, ॿियो पुड़ अथव आसमान। इन्हनि जे विच ते मां कीर आहियां, जेको कामिल पीर सां मुनसलिक आ, उनखे दुनिया जी तकलीफ़ न को लहर न को लोॾो। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, अञा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। जेको अल्लाह वारनि जी दामन झलींदो आहे, वो अब्दुल कादिर जो मुरीद आहे त अब्दुल कादिर जी दामन झले, रोज़े धणी जो मुरीद आहे त रोज़े धणी जी दामन झले, कलंदर सोहणे जो मुरीद आहे त कलंदर जी दामन झले, हज़रत शाह सदरुद्दीन जो मुरीद आहे त उन्हीं जी दामन झले, मखदूम बिलाल जो मुरीद आहे त उन्हीं जी झले। कहिड़े बि कामिल पीर सां हुन जो ताल्लुक आहे, अल्लाह वारे सां कंहिं कुतुब सां वाबस्तगी करे छॾींदो। हिन आसमान ऐं ज़मीन जा केतिरा बि चकर थींदा, माण्हू अटो थी वेंदा, ॻरी वेंदा, ख़तम थी वेंदा, पर कामिल मुर्शिद वारे जो बेड़ो ई पार। पर इहो मक़ाम कॾहिं मिलियो? दरस्तुल इल्म। सुभान अल्लाह चओ। पीरान पीर फरमाया तो मूंखे इल्म मिलियो, इल्म मिलियो, इल्म पढ़ियुसि। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा दोस्तो, तव्हां सभई इल्म जे क़द्र वारा आहियो, पर मूंखे अॻारो कंहिं ॻाल्हि ॿुधाई त नात जे लाइ दोस्त कावड़जी पिया। साईं मौलाना अब्दुल वही साहब जो बाबा नात हिकु थी ॿ थी, हाणे वरी आलमनि खे बि ॿुधो। जज़्बाती माण्हू को जज़्बात में अची छा खां छा चवंदा आहिनि। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां नातूं पढ़ो, नातूं ॿुधरो, ॿुधरायो, का असांजी तव्हांखे मनो कान्हे, पर पोइ मौलवी न घुरायो। सुबुह खां शाम ताईं नातूं ॿुधी धड़ो कयो, आलमनि खे बि घुरायो, क़ुरान बि ॿुधो, हदीस बि ॿुधो। उहे इंतज़ार पिया कनि, ऐं अवां जा ॿ टे छोकिरा उहे चवनि था असां इहो नात खान घुरायो आहे, उन्ही खे ॿुधंदासीं। यादि रखो, यादि रखो, इहे नात खान तव्हांजा। मुंहिंजा दोस्त अॼु तव्हां वटि आहिनि, सुभाणे शीयनि जे मजलिस में मरसिया पढ़ंदा, ॿिए ॾिहाड़े कंहिं ॿी जॻह ते हूंदा, टे ॾिहाड़े ते कंहिं टी जॻह ते हूंदा। इहे प्रोफेशनल माण्हू आहिनि, इनखे ॾोकड़ जिथे मिलंदा मुंहिंजा दोस्त उन्हीं जा गाना वञी ॻाईंदा, नबी जी नात बि कंदा, ॿियनि जॻहुनि ते मरसिया बि पढ़ंदा, कंहिं वॾेरे जो शान बि ॻाईंदा। आलिम शान कंदो त रसूलुल्लाह जो, आलिम तोखे पैगाम ॾींदो तो क़ुरान जो, आलिम तोखे पैगाम ॾींदो तो हदीस जो, उहो कंहिंजी खुशामद कोन कंदो, उहो तोखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंजे बारे में कोन चवंदो। इन जे करे तव्हां पाण जे करे पंहिंजे आलिमनि जो एतिराम न कंदो त बाक़ी ॿियो केरु कंदो। सुभाणे तव्हांजो माण्हू मरी पवे, घुरायो नात खान खे त जनाज़ो पढ़ाएसि। सुभाणे तव्हांखे शादी करणी आहे, घुरायो नात खान खे त तव्हांजो निकाह पढ़े। सुभाणे तव्हांखे मीरास जो मसइलो खपे, फतवा खपे, घुरायो नात खान खे। तव्हांखे नात खान मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फतवा कढी ॾे, उते त ॾंद कढियूं वेठो हूंदो। तव्हांखे वरी बि आलिम जी ज़रूरत पवंदी। ख़ुदा पाक जो कसम आहे, जेको आलिमनि सां गॾु आहे उहो कॾहिं बि गुमराह न थींदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब्बुल आलमीन फरमाया नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह ताला फरमाए थो उहो कुरान जेको मां पंहिंजे मिठे महबूब मुहम्मद करीम ते नाज़िल कयो आहे, इन कुरान खे नाज़िल करण वारो भी मां रब आहियां, त इन जी हिफ़ाज़त भी मां करण वारो पाण रब आहियां। तौरेत अल्लाह जो कलाम हो, इंजील भी खुदा जो कलाम हो, ज़बूर भी खुदा जो कलाम हो, पर ये सिर्फ नबियन के याद हूंदा हा, ऐं नबियन जे दौर ताईं उहे महफूज़ रहा। पर जीअं जो हे नबी दुनिया मां हलिया विया, उन किताबनि जो त नालो निशान ख़त्म थी वियो, पर जंहिं ॿोलीअ में उहे किताब आया हुआ, ॿोली दुनिया में कान्हे।
ॿिया किताब अरबी में कोन हा, तौरेत इंजील ज़बूर वग़ैरह सोफ़ इब्राहिम ये अरबी में न हा। अल्लाह पाक अरबी में सिर्फ कुरान नाज़िल फरमायो। मुंहिंजा दोस्तों ॿिया किताब ॿियनि ॿोलियुनि में हा, उहे किताब त ज़माने मां गायब आहिनि, पर उहा ॿोली बि ज़माने मां गायब आहे। छाजे करे जो अल्लाह पाक उन्हनि जी हिफ़ाज़त नबियनि जे हवाले फरमाई ही। ऐ प्यारा मूसा तूं पंहिंजे किताब जी हिफ़ाज़त कर, प्यारा ईसा तूं पंहिंजे किताब जी हिफ़ाज़त कर, दाऊद अलैहिस्सलाम तूं पंहिंजे किताब जी हिफ़ाज़त कर, इब्राहिम तूं पंहिंजे सहीफ़नि जी हिफ़ाज़त कर। नबी जेसी ताईं हुया उहे किताब महफूज़ रहा, नबी दुनिया मां हलिया विया, उहा ॿोली तब्दील थी वई, उहे किताबनि में तहरीफ थी वई। पर आमना जे लाल खे रब फरमायो मुंहिंजा मिठा महबूब तूं मुंहिंजो आख़िरी नबी आ, कुरान भी मुंहिंजो आख़िरी किताब आ, इहो नाज़ुल मां थो कयां, हिफ़ाज़त बि मुंहिंजे ज़िम्मे आ। क़यामत ताईं मुंहिंजा मिठा हबीब तो महबूब जो कुरान सलामत हूंदो। क़यामत कॾहिं न थींदी जेसी कुरान हूंदो, रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो। छाजे करे इन जी हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी कंहिं खई आहे? चओ अल्लाह। ॾाढे जो कंहिं खई? मां थोड़ी वज़ाहत कयां, सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब करीम ते जॾहिं कुरान पाक नाज़िल थियण शुरू थियो, दर्जे बदर्जे जंहिं जंहिं मसइले जंहिं जंहिं ॻाल्हि जी ज़रूरत पवंदी ही उन मुताबिक़ मुंहिंजे हबीब ते आयतूं नाज़िल थींदियूं वेंदियूं हुयूं। 23 साल मुसलसल रसूलुल्लाह ते कुरान पाक नाज़िल थींदो रहियो। 114 सूरतूं आहिनि, 6666 तक़रीबन आयतूं मुबारक आहिनि, जिन खे 30 हिस्सनि में तक़सीम कयो वियो आहे। इहो कुरान मुंहिंजे हबीब ते 23 साल नाज़िल थींदो रहियो। अल्लाह पाक जल जलालु अमन वालहू तां बटा जॾहिं महबूब वटि कुरान आयो त माण्हू जेके मके जा रहाकू हा, छो त इब्तिदा मके खां थी, उहे चवण लॻा त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबी दाना, अरबी ॼाणे थो, होशियार चालाक माण्हू आ, काबिल शख्स आ। ये आयतूं नाहिनि, कुरान नाहे, अल्लाह जो कलाम नाहे, पंहिंजे तरफ़ां ठाहे 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 ॿुधाए थो ऐं पोइ चवे थो त ही कुरान। इहा ॻाल्हि मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जे कननि ते पई त हीअं था काफ़र चवनि। महबूब खे फिक्र थी पियो त ही कलाम त अल्लाह जो आ ऐं दावा कनि था त नबी करीम पंहिंजे तरफ़ां थो ठाहे। रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजा हबीब घबराए न, इन जो जवाब मां ॾियां थो। इन कुल्तुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिही। ओ मुंहिंजे महबूब करीम ते इल्ज़ाम हणण वारो, अवां चओ था त ही जेको कलाम असां पंहिंजे ख़ासि बंदे ते नाज़िल फरमायो आहे सो पाण ठाहे थो ॿुधाए। जेकॾहिं इहो पाण ठाहे थो ॿुधाए
उहो भी अरब आ, तव्हां भी अरब आहियो, उनखे भी ॿोली अचे थी, तव्हांखे भी ॿोली अचे थी। पोइ जेकॾहिं हू ठाहे सघे थो त तव्हां भी ठाहे सघंदो। अचो तव्हांखे मोकल आ, तव्हांखे चैलेंज आ, फातू बिसूरत मिन मिस्लिही, जहिड़ो मुहम्मद करीम किताब अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो, इन जहिड़ी का तव्हां नंढड़ी सूरत तव्हां भी भला ठाहे ॾेखारियो। नंढड़े खां नंढड़ी सूरत इन्ना आतोइना कल कौसर भी आ, नंढड़े खां नंढड़ी सूरत वल असर भी आ, नंढड़े खां नंढड़ी सूरत कुल हुवल्लाह भी आ। अल्लाह ताला फरमाए तो चङो तव्हां भी अरब आहियो, अरबी दान आहियो, अचो मैदान में हुजूर ते इल्जाम था हणो त पाण ठाहे थो, अवां भी अरब आहियो, अवां भी ठाहे ॾेखारियो। पर अॻिते अल्लाह ताला फरमायो तव्हांखे चैलेंज त ॾियां थो, पर उन सां गॾु ईअं भी चवांव थो त तव्हां कॾहिं भी कोन ठाहे सघंदो। छाजे करे जो माण्हू जेको ठाहींदा ओ माण्हुनि जो कलाम आ, ही जेको क़ुरान आ सो अल्लाह जो कलाम आ। उन कलाम इलाहीअ जे मुक़ाबले में इंसान जो कलाम नथो थी सघे। इंसान जे कलाम में कई खामियूं थी सघनि, छो अल्लाह जो कलाम सभिनी खामियुनि खां पाक आ। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे, अल्लाह ताला फरमाए थो त मां इन कलाम पाक जी हिफ़ाज़त हिन ज़रिए बि कंदुसि जो मोमिननि जे सीननि में उन क़ुरान खे चित्रे छॾींदुसि। ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। दुनिया जो नंढड़े खां नंढड़ो किताब, नंढड़े खां नंढड़ो 100 सिफ़नि जो भली छो न हुजे, याद न करे सघंदो, मफ़हूम याद करे वेंदो, मतलब याद करे वेंदो, उन जा जेके मुतअल्लिक़ जेके मसाइल हूंदा उहे तव्हां याद करे सघंदो। लेकिन दुनिया जी तारीख़ में को बि किताब कंहिंखे याद नथो थी सघे, नंढो हुजे चाहे वॾो हुजे, उन में फेर फार तोखा थी वेंदी। लेकिन अल्लाह जे क़ुरान जो मौजज़ो आ जो नंढे खां नंढड़े ॿार खे बि याद थी थो वञे। असांजे मदरसे में हिकिड़ो शागिर्द हो,